ये जेकी श्रद्धा है न सतगुरन जे प्रति, भगवान जे प्रति, बस जीवन में असांखे इहे ई खटाए सघंदी आहे। बाक़ी सभु त असांखे हाराईंदी। बस ये जेकी श्रद्धा असांजी आहे, विश्वास जेको आहे प्रभु जे प्रति, सतगुरन जे प्रति, इहो विश्वास सभु कुझु करे सघंदो आहे। भक्तमाल में हिकिड़ी कथा ईंदी आहे साध संगत जी। हिकिड़ा सतगुरु हुया, पंहिंजे कुझु शिष्यनि सां गॾु, सेवकनि सां गॾु गंगा जे किनारे ते रहंदा। उन्हनि जा जेके सेवक हुया सभु ॾाढा सुठा, सेवक ॾाढा ई सुठा सभई। पर हिकिड़ो सेवक अहिड़ो हुयो जेको ॾाढो प्रेम कंदो सतगुरनि सां, खूब प्रेम कंदो, ॾाढो सचो हुनजो भाव हुयो। सतगुरु सम्झी विया भाई हिन जो भाव ॾाढो सुठो आहे। हिकु ॾींहुं हुनखे चयूं कि प्यारा 4-5 ॾींहं असां विदेश था वञूं, ॿिए देश में था वञूं, कुझु असांखे ज़रूरी कमु अची वियो आहे, अचण में हफ़्तो लॻी वेंदो, 5-6 ॾींहं लॻी वेंदा। उन प्रार्थना कई, सतगुरु मां तव्हांजे दर्शन जे बिना हिकु ॾींहुं न रही सघां, तव्हां चओ था 5-6 ॾींहं, मूंखे तव्हांजा नित्य दर्शन खपनि, नित्य तव्हांजो संग खपे। हाणे तव्हां एॾो आदि ठाहे छॾियो आहे पंहिंजो कि तव्हांजे बिना असां हिकु ॾींहुं न रही सघंदासीं। कृपा कयो, तव्हां इहो ईअं न कयो, या मूंखे गॾु वठी हलो। संतन ॾिठो भाई वाकई सचो प्रेम आहे, सची श्रद्धा आहे, त चयूं भाई हिकिड़ो कमु कजां, वचननि जो पालन कंदे? चई ज़रूर कंदुमि। इहो ई त सिखियो आहे तव्हांजे संग में कि गुरुअ खे बि जेको तव्हां मञियो था उहो असल न आहे जेसि ताणी उनजे वचननि खे असां नथा मञूं। हम गुरु को मानते हैं पर गुरु की नहीं मानते। चओ जय श्री कृष्ण। हा, खूब श्रद्धा ॾेखारींदा आहियूं, खूब विश्वास ॾेखारींदा आहियूं, पर जाते वाकई असली परीक्षा थींदी आहे उते असां घबराइजी वेंदा आहियूं। संतन चयो प्यारा हिकिड़ो कमु कजां, तुंहिंजी वाकई अगरि सची श्रद्धा आहे न, अगरि तूं रोज असांजा दर्शन करण थो चाहे, तूं रोज असांजो संग करण थो चाहे, त 5-6 ॾींहं, जेतिरा ॾींहं असां न आहियूं ओतिरा ॾींहं तूं गंगा मैया खे गुरु समझजां, उहो ई रूप ॾिसजां, सेवा कजां, मर्यादा रखजां, गंगा मैया के गुरु असांजो ई रूप समझजां। जो आज्ञा, हाणे सतगुरनि जी आज्ञा थी, सेवक वधीक कुझु न चयो, संत हली विया। हाणे पहिरियों ॾींहुं रोज उते गंगा स्नान कंदो हुयो उहो, संतनि सां ई गॾु। हाणे वीचार कयईं भाई सतगुरु चई विया आहिनि कि मुंहिंजो ई रूप समझजां, त हाणे गंगा मैया में पंहिंजा पेर कीअं विझां? चओ हरे राम। पेर कीअं विझां? पेर न विधा हुन, हथ सां ई गंगा मैया जो उहो जल खणी करे ऐं छंडा हणी करे हुन स्नान कयो। हाणे जेॾी महिल हुनखे गुरुनि जी यादि अचे, गंगा मैया जे तट ते वञी करे वेही रहे ऐं गंगा मैया खे निहारे, प्रेम करे, प्यार करे, गुरुनि जो ॾिनल नाम प्रभु जो उहो उच्चारण करे, श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर। ईअं कुछ ॾींहं गुज़री विया, खूब हुन मर्यादा रखी। खूह हुयो बगल में, उन मां स्नान करे पियो। माण्हू चवनि पिया चरियो आहे, बगल में गंगा थी वयो तूं खूह में तो स्नान करे, बगल में गंगा थी वयो तूं खूह में तो स्नान करे। माण्हू कुछ बि चई ॾींदा आहिनि, माण्हुनि खे चवण जो बसि मौक़ो खपंदो आहे, पर कोई अंदर जी ॻाल्हि सम्झंदो न आहे कि हुनजो भाव कहिड़ो आहे। असांजी आदत थी वई आहे, असांखे थोरो गैप नज़र ईंदो आहे न चवण जो मौक़ो, त असां शुरू थी वेंदा आहियूं, फलाणो माण्हू हीअं अथई, हीअं कंदो अथई, हूअं अथई भाई। पर उनजे अंदर जी भावना कहिड़ी आहे, उनजे अंदर जी भक्ति कहिड़ी आहे, उहो असां काथे था सम्झूं। चओ जय श्री कृष्ण। असांखे त मौक़ो खपे चवण जो। माण्हू चवण लॻा, कोई कुझु पियो चए, कोई कुझु पियो चए। 5 ॾींहं पोइ जॾहिं संत वापसि आया, संतन हालचाल वरितो कि भाई सभु ठीकु आहे, तोखे जेको वचन ॾिनोसीं पालन कए। जी गुरु जी। ॾाढो संतन प्रेम कयो। हाणे संत विया गंगा स्नान करण जे लाइ। चओ हरे राम। स्नान पिया कनि त थोरो अॻिते विया पाणीअ जे, त अचानक कुझु यादि आयो कि भाई मां कुझु भुलिजी वियो आहियां। त उन ई सेवक खे आज्ञा ॾिनो, अरे प्यारा जल्दी को कमु कर, हो साम्हूं वो शइ पई अथई, जल्दी खणी आ। सेवक तुरंत खई, जीअं ई वञे पियो गंगा मैया में, बसि पेर रखण वारो त यादि अची वियो कि अरे गुरुनि छा चयो हो कि
जेसताणी मां ना आहियां तूं गंगा खे ई गुरु मञिजां। हाणे त मां मञियो आहे, उहो भाव रखियो आहे, अॼु भले ई गुरु जी अची विया आहिनि, पर हिकु बार त मां हिनखे गुरु मञी चुकियो आहियां, गंगा मैया खे, हाणे पेर कीअं रखां? चओ हरे राम। नथो वञा त गुरुनि जी आज्ञा जो पालन न थींदो, ऐं अगरि पेर रखे छॾींदुमि त मुंहिंजी मर्यादा इहो नथी चए, छो जो मां हिकु बार वीचार करे चुकियो आहियां कि गंगा मैया गुरु रूप आहे, उन्हनि खे गुरु रूप मञी चुकियो आहियां। कीअं कयां, कीअं कयां, वीचार पियो करे, एतिरे में संतन आवाज़ ॾिनी, अरे जल्दी आ भाई, ही शइ असांखे जल्दी खपे, जल्दी आ, छो न थो अचे? अखियुनि में आंसू अची विया, कीअं कजे, कीअं कजे। अहिड़ो भाव, अहिड़ी श्रद्धा, कथा में लिखियल अथव, भगवान अहिड़ी कृपा कई, गंगा मैया अहिड़ी कृपा कई, जे रस्ते खां उनखे वञिणो हुयो, पाणी हुयो, गंगा मैया उते गुल विछाए छॾिया। चओ हरे राम। गुल विछाए छॾिया, गुरुनि बि ॾिठो, ऐं उहो सेवक उन गुलनि ते हली हली आयो ऐं गुरुनि खे उहो शइ ॾिनी। गुरु जी जे अखियुनि में आंसू अची विया, समझी विया कि भाई इन गुरुनि जे वचन जो ॾाढे प्रेम सां पालन कयो आहे, कि गंगा मैया खे बि नियम बदलणा पइजी विया। चओ हरे राम, हरे कृष्ण। बस ये श्रद्धा, ये विश्वास असांखे ॾाढो मथे करे छॾींदो आहे। चओ जय श्री कृष्ण। इन संसार खां मथे थियणो आहे त भाई प्रभु में प्रेम कयूं, प्रभु में विश्वास रखूं, भाव रखूं।